रब सिंध जी हर कुंड कुड़छ में मिलंदड़ हिकु गाह आहे। रब अहिड़ो गाह आहे जंहिंखे जिते बि जाइ मिले पंहिंजी नस्ल वधाइण लॻंदो आहे। पर जाइ मिलण वारो बि मसइलो हिन गाह लाइ न आहे। पाणी हुजे न हुजे, ज़मीन मिठी हुजे या खारी, वारी हुजे या जाबलू सते, हिन गाह खे पाणी निर्वार थियण खां रोके ई कोन। रब पंहिंजे हेठियां हिकु थुब वांगुरु हूंदो आहे। रब जी पाड़ ज़मीन में तमामु घणी गहरी हूंदी आहे। रब जी पाड़ कमंद जे घुरियुनि जियां घुरियूं जोड़ींदी आहे। रब जी पाड़ बाबति ॿाहिराड़ी जा हारी चवनि था त इहा लॻभॻि 50 खां 60 फुटनि ताईं हुजे थी। रब जा पन लॻभॻि 3 खां 4 फुट थियनि था। रब जी छेड़नि में नंढा संग थींदा आहिनि। रब जा थुब सदाईं सावा हूंदा आहिनि। ॿाहिराड़ी जा माण्हू रब कपी उन मां नोड़ियूं ठाहींदा आहिनि, जन सां खटूं वाणींदा आहिनि। ॿाहिराड़ी जा माण्हू रब खे कुतर करे बोह सां मिलाए गारे में गॾाए जायनि खे लेपो बि ॾींदा आहिनि, जंहिं सां लिंब में फोट जा इम्कान घटि थियनि था। रब जेसिताईं साओ हूंदो त जंग जे जानवरनि लाइ चारे जो बि बहितरीन ज़रियो आहे। रब खे हकीम दवाऊं ठाहिण लाइ बि कमु आणीनि था, जेकी केतिरनि ई मर्ज़नि जो तुर्त इलाज आहे। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त रब ते हारी नारी जी चिड़ हूंदी आहे। शाल न हिन खे पंहिंजे ज़मीन में ॾिसी बसि कावड़ में पियो वटिजंदो आहे।